पेर रुपए जा 16 आना शमन जो आहे असांजो ढोर शमन वठी आहे अदर पक थी त इहो पेर शमन जो आहे हा हा दादा न 16 आना पक ॿियो न त न हली त न वेंदो हलंदो वरी कीअं चोर जो पेर पटी ते हिकु दफ़ो थो लॻे पोइ भले सवन में लिखी वञे बाह में हथ जी चवंदो जान जा पुट चोरी पास पहिरियों तो ते बाकू थियो आहे चङो हाणे सरदा कयूंसि ये शमन शमन हो होय ये शमन होय गुलाम सलाम अलैकुम वालेकुम सलाम अबा खैर ता है खैर वरी कहिड़ो चाचा पुट कई आहे ज़ोरावरी पहिरियों खणी एसि ताईं पहुता आहियूं तूं मार कर खा लॻ न भाउ गुलण सां मूंखे ॻाल्हाइण ॾे गुलण पाण ज़माने जो माण्हू आहीं सभु कुझु सम्झी थो अछो कारो तुंहिंजे अॻियां पधरो पियो आहे सभु पेर खणी तुंहिंजे दर ते पहुता आहियूं हाणे ॿियो असांखे कुझु कोन खपे असांखे असांजो ढोर खपे बाबा भली आयो जी आयो तव्हां वेहो नगर पाणी कयो पोइ ॾिसूं था इन मामले खे न चाचा न तुंहिंजी महिरबानी पोइ हिते वरणो आहे घोट इंतज़ारु हूंदो सची ॻाल्हि इहा अथव त ढोर अखियूं मूं न आहे ॾिठो बाक़ी वौड़ तव्हां बि ॾियो मां बि जाचां थो ॼऊं दो हिन तर में त ज़रूरु चाचा ॻाल्हि खे वखण ताज़ी ॻाल्हि तुंहिंजे दर ते थो वञे हाणे इहा डोर ॾे कर ॾे उॿारा न थियो उॿारा न थियो अलाह भली करो पई आहे इहो छो थो पुछी हाणे तो खणी अची मुंहिंजे मुंहं ते घुमाए ॾिसी छा थो पियो पोइ बि ख़बर त पैदा आख़िर आहिनि केरु आचर पेरी आई आहे भाॻिया आया अथई हथ कढ में मां इहो वरी कीअं थींदो बाबा चोरीअ में आयल ढोर को सुथरो वापसि ईंदो आहे छा अरे आस्ते चवी छा थो पियो ॿाहिरि टंग माण्हू जा बीठा आहिनि कल्ह त कान थीड़ी अथई ढोर मां ॿिए पासे खां काए थो वञा या मुर्सी कान चइबी त भाॻिया अची घर मां ढोर काए वञनि अरे बाक़ी इहा सां मुर्सी थींदी त सुभाणे थाणे ते पिया छिकजूं ऐं बेइज़तियूं सहूं सुठो नालो थींदो न मूंखे ॾे में ॿाहिरि मां फासी आयो आहियां मूंखे ॾे हा इहा थी न ॻाल्हि तव्हांजी अमानत तव्हांखे वरिती हाणे त वियो मानी टुकुर खाओ तेसी कुझु ॻाल्हियूं करे वठूं चाचा पुट असांजो आगुड़ लताड़ियो आहे हाणे मानी तॾहिं खाइबी जॾहिं इहो चुटो धोइबो सलाम वालेकुम हा अचो हलो हलो खाए हलो तड़का थो ॾे अटका करे हथ सिसी परे पई हूंदुसि इहो त ॿुधाए बावर ने छा ते कयो अथई कहिड़ी पुठ अथई जो ॿ हथ मथे पियो उॾामी अथई को वांगी वसीलो चओ न को पुठ ॾिसी वणंदा आहिनि छा कसम क़ुर जो साम्हूं आयो त लाॾा निकिता पिया हूंदुसि अड़ी थो मथे वारी नथो ॾे जो तूं कुत्ता ते चटी ॾेई हे त सम्झाया त ॾाढे घटि थी पर सम्झे ई नथो बेशरम के जाजो अरे सुधरियत ना फरमान अपा इहो तूं चङो नथो करी भला पिणे कंहिंजो त भलो घुरे तो लाइ त मारे ॿुधे थो तूं माच कर मां तुंहिंजो न आहे को वास्तो हिननि ॻाल्हियुनि सां इहे मर्दनि जूं ॻाल्हियूं आहिनि पाणी मर्दनि बेरींदा बाबा ॾिनल वधीक ॻाल्हियूं न कजां 4 भार ऐं 5 मुर्शिद वठी आयो थी दर मौत ॾिजां मुर्शिद साईं मां को तोखां परे त कोन आहियां जीअं हुकुम कंदो तीअं थींदो पर हीउ मामिलो मुंहिंजनि हथनि खां मिड़ई निकिरी वियो आहे तंहिं करे कुझु लाचारी आहे
इहो इज़त जूं ॻाल्हियूं त न कर मेड़ करे अचे त पोइ छा जा लेखा चोखा साईं तूं अबो आहे तुंहिंजे आहे मूं ॾींहं क़यामत ताईं पंहिंजे दिलि मां गिदड़ कढियो पर छोरा आहिनि वात ॻाढ़ा से मञी नी कोन था बाक़ी तूं छाजो वॾो पटको तो ते या को तुंहिंजे छोकरनि ते साईं हाणे कहिड़ो वई कूड़ कमाइजे छोरनि में आहे शनासी कान्हे मुर्शिद ॿ अखर चङाई जा खणी चओ त खणी था अखियूं फोटारनि साईं हाणे असां वारा उहे वक़्तु किथे पोइ भला मर्ज़ी छा अथनि इहो खणी ॿुधाए साईं वॾे रे धणी बख़्श खे अमीन वारे वेठा आहिनि चवनि था त उहो जेको फ़ैसिलो करे सो क़बूल हूंदो वॾेरो धणी बख़्श ख़ासि माण्हू लाइक़ ॻाल्हि उते बि मज़ो कंदी विथियूं कोन रहंदियूं धणी सभु चङी कंदो भले जी हा बाबा ठीकु कयव ॾाढो सुठो कयव ठा करणु चङी ॻाल्हि आहे बाबा जहिड़े तकरार में छा रखियो आहे बाक़ी ॻाल्हियूं त पधरियूं पियूं आहिनि अजर खान कीअं थो भाई हा साईं ॻाल्हि साईं सिधी पई आहे शमन जो पेर खणी असुल सां हुनजे दर ताईं पहुचायो आहे ऐं मैं बि गुलण पाण घरां कढी आणनि हाणे तूं मालिक जेको फ़ैसिलो करी गुलण ईअं बसि त पोइ हाणे त आहे रुगो दुरनि जो ठा करणो त मुंहिंजो त ख़्यालु आहे ॻाल्हि खे खणी त अॻिते करियूं हा ख़ालकू कीअं पोइ तारा तूं अबो आहीं जेको फ़ैसिलो कंदे क़बूल हूंदो तोखां कदु कढाए सघिबो छा गुलण तूं कुझु ई कोन थो पुटनि किथे आहे भोतार साईं शहर वियल आहे अस्पताल में संदसि को संगति धकियल आहे वही राज़ीनामो कंहिंजे विच में थो थिए तोसां को हिननि जो जहिड़ो को तकरार भोतार हाणे आहे ॻाल्हि खे मुकाइणो हो बाक़ी आहे साल आहे जहिड़ो चोर तहिड़ो चोर जो पीउ तो खणी बिस्मिल्लाह आहे कर हा बा हा चवंदा आहिनि त ॻाल्हि कजे अला अलॻि लठ खणिजे भाव लॻ त ॻाल्हि इहा आहे त शमन चोरी कई हुई डोर बि धणनि खे मोटाए ॾिनो अथई पर हाणे जीअं त पराओ लोढ़ो लताड़ियो अथसि तंहिं करे माफ़ी बि वठणी पवंदसि ऐं चटी बि भरींदो बेशक वॾेरा साईं ॻाल्हि साईं सिधी पई आहे चार चङा बि वेठा आहिनि तूं पाण में न जेको तोखे फ़ैसिलो वणे सो तूं कर मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे त शमन 5000 ॾंड तौरु भरे ॾींदो गुलण खान छा थो चई ॻाल्हाए त मां वरी उहो दग वठां भोतार माफ़ीअ खां त इनकार कोन्हे पर चटीअ रखण वेल असांजो हाल बि ॾिस किथे अथऊं वसियत त फ़ैसिलो क़बूल कोन अथई न भोतार न तूं बाबू आहीं तुंहिंजो मोचड़ो मुंहिंजो मुंहुं असांखे इनकार कोन्हे को पर भोतार ॿार अहिड़ो रखिजे जो सही सघिजे असांजो हाल कोन्हे मूं पंहिंजो फ़ैसिलो ॾिनो हाणे तूं ॻाल्हाए छा थो चई हा थो करी या नथो करी भोतार मूंखे क़बूल आहे तो फ़ैसिलो ॾिनो मूं इनकार न कयो बाक़ी मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे जे मोकल हुजे त पंहिंजनि भाउरनि खां मिंथ मेड़ करे छॾा कराए बाबा मूंखे त को एतिराज़ कोन्हे को जे धणी छॾीनी त मर्ज़ीअ वारा न मां को हुजेसि बाबा भोतार जो इहो छॾा वारो फ़ैसिलो तुंहिंजो हुजे हा अखियुनि ते बाक़ी 5000 त का चटी न आहे असां त पलाव करण लाइ रुगो तूं हथु कट न्याणीअ जी शादीअ लाइ पकड़े ॻाल्हि ठारायासीं अरे उहे त गिरवी रखी
तुझी चटी भरी अरे छा न्याय के ॾींदासीं कहिड़ी ज़रूरत अथसि रात जगत करण जी ऐं चटियूं भरण जी इन खां चङो हो बाबा ता ॿुॾी मरां घटि में घटि खाल कुतुनि जी बेइज़ती त न करे हा अरे यो न चङो कयो त तुंहिंजे जो हमें मूंखे बि भाई वार कई चो मां या बाबा मां मूं सां पुछंदड़ त हथ ॾेई छॾिया अरे हेॾी बेइज़ती करण खां पोइ बि अञा हथ तां नथो लही कहिड़े दोह जी सलाह थोरी तोखे ॾींहं लाइ पाले वॾो कयो हम तूं अछनि वारनि में धूड़ विझी सतनि राजनि में मूंखे बेइज़तो कराई मां तुंहिंजी बेइज़ती जो बदिलो वठंदुसि बाबा कंहिंखां वठंदे बदिलो ॿुधाए कंहिंखां वठंदे बदिलो अरे मूंखे शरीकनि में लोहण वारो तूं ई ताईं जंहिं मुंहिंजे पग खे बाहि ॾिनी मुंहिंजी इज़त ऐं नामूस खे धिको लाथो तूं मुंहिंजो दुश्मन तूं मुंहिंजो ॿेड़ी आई तूं मुंहिंजो पुटु नाई पुटु मुंहिंजो हथ न लाइ हटी वञ मुंहिंजे नज़र परे ठीकु आहे बाबा ठीकु आहे तूं नथो चाहीं न त न रहंदुसि हिते सम्झ त क्षमा मरी वियो अरे मामा सदको वॼाए अरे वाई त सवाली कट पी सां कहिड़ो लेखो पुट अमा तूं न रोक मां न रहंदुसि हिते अदा बाबे खे नाल में छॾे न वञ तूं बि साल न लहंदसि त ॿियो कीअं ॿाहिरि ॾेली थींदुसि समझो तो के ॾोह जी सज़ा में जेल कमाइण थो वञा बाबा इहो ज़िद छॾ अरे बेली ना होती अम्मा न रोक न रहंदुसि हिते नथो वञे नथो वञे ना थी न असांजे लाइ इज़त ठीकु आहे भली वञे भले वॾी हयाती भली सुनियो थियो असांजो अलाह मुंह ते लॻल मर लाइन में थोड़ी त न दे मेरो रंदुसि तो वठी वेंदुसि क्षमा जाती है खैर का है हाँ मेरे खैर आ तू सुबुह लाइ कहिड़ियुनि गणतियुनि में पियो आहीं कुझु मां बि त ॿुधां हिकु ॻाल्हि मुझाए विधो आहे छा कजे अमा ॿाहिरि ॾिस भाणे आयो आहे जे आयो हुजे त हेॾा मोकिलीसां शाबाश हा अॼु सानो मिलियो हो रजब में शादीअ जी तारीख़ थो घुरे एॾो जल्दी पुट खे सऊदी थो मोकिले तंहिं करे तकड़ पियो करे तूं कहिड़ो जवाबु ॾिनोसि कहिड़ो जवाबु ॾियांसि हुजनि 4 कण घर में त राज बि गॾु कजे क्षमा न जाती एॾो बि दिलगीर न थी न्याणी जो भारी त लाहिणो आहे न्याणी का गाह जी भरी त कान्हे का सभाई जो बिना सोचे जिते अचे उते उछलाए छॾिजे आखिर न्याणी जी शादी करणी आहे छा नथो घुरिजे हाय हाय 4 गहरा ठारायासीं से बि विया शमन जे फॾे में ॻरी
केर केरा चोर 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 बाबा चोर 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 ओए अकेला छा सोचो तो आया तो पाण अञा भी खतरे में ही किथे ईअं न थियो भाग्या पेरो खणी एस ताईं पहुचनि जे रस्ते ते हली पाण हिते पहुतायूं वो रस्तो असांखे बाकू न थींदो हली वञे अलबत आचर पेरीअ जो असांखे को न को बिलो हथ वठी पाण माराइण बहादुरी न बेवकूफ़ी थींदी आहे शम न बेवकूफ़ी ऐं जे लिकी वञ पोइ त चोर मां साधु बणिजी वञ पोइ आचर पेरी जो पतो साफ़ करण ॾे पोइ जीअं वणी तीअं कजां इन आचर खे बि चोरायो अथऊं वॾो कहोल अथसि हथ कोन अटकाईंदो अला भाई चइबो त आचर पेरो सुञाणे वरितो मूंखे भॼणु घुरिजे हा मां भॼी थो वञा न न न